इहो सरकार चए थी वेकेशन हणायो, इहा वेकेशन छा आहे? हिनखे वेकेशन न वैक्सीन चइबो आहे ऐं इहा हणाइणु ॾाढी ज़रूरी आहे। इन हणण खां पोइ माण्हूअ खे कोरोना न थींदो। 99% कोरोना न थींदो। अगरि 1% कोरोना थियो बि त उनखे अंदरि डैमेज न कंदो। मामूली बुखार या गले में सूरु पवंदो, उहो जेको 2 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो आहे। इन करे वैक्सीन हणणु ॾाढी ज़रूरी अथव। ऐं हाणे सरकार ऐलान बि कयो आहे त 1 मई खां पोइ 18 साल खां मथे वारा सभु वैक्सीन हणाए सघंदा आहिनि। इन करे सभई वञी करे वैक्सीन हणायो, पंहिंजे ऐं पंहिंजे परिवार जी जान बचायो। सम्झी वए? हाँ, हाणे ई थो वञा, वैकेशन हणाए थो अचां, वैक्सीन हणाए थो अचां। जीअं सिगरेट ते लिखियलु हूंदो आहे मौत, त बि माण्हू पीअंदा आहिनि, त हिन ते त ज़िंदगी लिखियलु आहे। पोइ हीउ लॻाइण खां छो माण्हू डिॼनि था? हिन करे ध्यानु रखो, वैक्सीन हणायो। तव्हां बि वञो। अगरि ज़िंदगी पंहिंजी ऐं पंहिंजे परिवार जी प्यारी अथव त ज़रूरु वञो ऐं वैक्सीन हणाए अचो।